المتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين الہی تو عاشقن جی خلقی اہڑی ذات کیوین واٹن تے کہ جاگن ساری رات پھر پھٹے پھر بات ونی ملو کن محمد سے حمدیں صلاة خاباد صدر جلسہ پیر طریقت رہبر شریعت سیدی الحال سائیں پیر سید مہدی شاہ جیلانی قادری دامت برکات مولا عالیہ مہمان زی وقار جگر گوشہ سیدنا غوث العظم دستگیر رضی اللہ تعالیٰ عنہ محترم جناب
साईं किबला सैयदी अलहाज नूर मोहम्मद शाह जीलानी कादरी जीद मजद हो स्टेज ते वेठल जी वकार उलमा किराम व हुफाज किराम मुअज्जिज मेहमानान गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों अल्हम्दुलिल्लाह शकरंद जी गौसिया जमात जे तरफा असांजे प्यारे खलीफे साईं गुलाम हुसैन कीरियो साहब ऐं अदा मोहम्मद अयाज कीरियो साहब जिन जी निगरानी में क़यादत में शेखुल इस्लाम गौसल आलमीन हजरत किबला साईं गौस बहावल हक ज़करिया मुल्तानी कुरैशी सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह जिन जे उर्स मुबारक जी ये तकरीब मना रहा जंहिंमें असां तव्हां दुआ पिनण जे वास्ते साईं जे उर्स मुबारक में दाख़िल चाहियूं अल्लाह साईं शाल इन मर्द मोमिन जे सदके असां तव्हांजी हाज़िरी क़बूल मंज़ूर असां तव्हांजा बेड़ा पार फरमाए अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे बिरादरम साईं मौलवी हाफिज शाह नवाज बुकियो साहब भी तव्हांखे चूं ॻाल्हियूं अल्लाह वारनि सुठी तारीख़ ॿुधाई अल्लाह साईं से हाफिज साहब जे इल्म में बरकत फरमाए मूं हिकिड़ी मशहूर आयत करीमा तिलावत कई आहे उन्ही जो तर्जुमो तशरीह उन खां बाद इंशाअल्लाह हज़रत साईं गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र थियो मुंहिंजी बि तक़रीबन बिरादरी जत बिरादरी लाड़ सां जेका तालुक़ रखे थी सा तक़रीबन साईं जी मुरीद साईं खलीफे मुल्ला मोहम्मद हसन लाड़ाई रहमतुल्लाह अलैह जा चङ वॾा मुरीद रात में साईं जी बुढ़ी प्रोग्राम हुयो दोस्तों तर्जुमो तशरीह उन खां पोइ जई जवान जे उर्स जी तकरीबा उन्हीं जो तारुफ उन्हीं जो करामतूं उन्हनि जो शान मकाम ऐं उन्हनि जे खलीफन जो बयान हाणे अवां खे अपील आहे साईं करीमन जो फरमान आहे ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे चओ सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मस्सादिकीन सुभान अल्लाह ऐ ईमान वारो इत्तक़ुल्लाह मा अल्लाह खां टिजो व कूनू मस्सादिकीन ऐं सचन जा साथी
सां गॾु सचन खां मुराद अल्लाह वारा अल्लाह साईं जा भलारा बाना मुझा प्यारा दोस्तों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ये बई गालियूं मोमिनन खे फरमायूं जन कलमो पढ़ियो आहे जेके दीन में दाख़िल चार उन्हनि जे लाइ पाक रब फरमायो ऐ ईमान वारो तव्हां वटि ईमान जी दौलत आहे तव्हां वटि ईमान आहे अहिड़ी ॿिन्ही जहाननि में बि दौलत कान्हे का लिहाज़ा जीअं दुनिया जी दौलतुनि जा दुश्मन चोर हूंदा आहिनि जीअं दुनिया जी दौलतुनि खे ख़तरो हूंदो आहे ऐं मोमिन तुंहिंजी ईमान वारी दौलत जेका वॾे में वॾी क़ीमती दौलत आहे इन जा बि मुखालिफ़ आहिनि इन्हनि जा बि दुश्मन आहिनि लिहाज़ा जेकॾहिं तूं चाहीं थो त मुंहिंजी ईमान वारी दौलत बची पवे इन ईमान जी दौलत ते शैतान जो वार बि न हले नफ्स जो वार भी न हले 72 बदमज़हबन जो वार न हले ओ मोमिन जे तू चाही तो त इत्तकुल्लाह मा रब खां डिज पंहिंजे अंदर तकवा आन त पोइ तुंहिंजे मथां न शैतान जो वार हलंदो न नफ्स जो वार हलंदो बाक़ी रहियूं 72 गुमराह जमायतूं वकूनो मा सादिकीन अल्लाह वारे जे हथ में हथ ॾेई छॾ पोइ 72 गुमराह जमातुनि जो बि तो ते को बि ज़ोर न हलंदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर ईमान वारनि खे रब फरमायो त पंहिंजो ईमान बचाइणो आहे शैतान खां नफ्स खां ऐं 72 गुमराह जमायतुनि खां त पोइ ॿ कम कर हिकु तकवा ॿियो अल्लाह वारनि जो साथ हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदो आहियां जंहिं जवान जो कल्ह खां उर्स शुरू आहे सिंध जो तारीख़ी बल्कि दुनिया जी तारीख़ जो पहिरियों नंबर शायर जंहिं न मदरसो पढ़ियो न स्कूल न कॉलेज न यूनिवर्सिटी सिर्फ़ किताब गॾा क़ुरान ऐं मौलाना जलालुद्दीन लुदनी इल्म अता फरमायो मुंहिंजी मुराद हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह अॼु गाड़ी में किताब पढ़ंदो सो वरी किताब मो अदा मोहम्मद अयाद के तोहफ़े में ॾेई छॾियो जब आऊं वरी वठंदुसि अवां बि साईं जी तारीख़ पढ़ो छर जे उन में मूंखे मौक़ो न मिलियो मूं किताब ॾिठो वञी पछाड़ी जॾहिं पन्ना पढ़ियमि त उन में 2 पन्ना मुकमल भिटाई साहिब जा शेरनि सां हौसला आलमीन खे सॾे प्यारा मुसलमान सुन शाह अब्दुल लतीफ भिटाई फरमायो केड़ी जाए ते जो पान हिक दफो के बन्नीअ तां गुजरिया त नार पे हलियो नार उन नार में लोटियूं उन्हनि लोटियुनि में हिकिड़ी लोटी भगल हुई तर्रो निकतलो भिटाई साहब न्यारो त हाणे हिन लोटीअ जो कम बि कोन्हे कोई बि पई फेरा ॾे पोइ बि पई फिरे साईं निहारे फरमायूं तरे भगल किंगरी पई थलो फेरा ॾे तरे भगल किंगरी पई थलो फेरा ॾे पर वरी सोचाऊं न कम जिया छाजे ला न आने ननिए पर सलाड़ी वते साथ से
न लोटी कम दिया कहरी पा पर सजर लोटिन सा पई फिरे साईं तो फरमाए त रंग ही हुआ जिते सजर लोटियूं पियूं पचन हिते हीअ लोटी भी पचे पई त अल्लाह वारन जा जेके साथी हन खुदा वारन जा उर्स करण वारा अल्लाह वारन जा नारा हणण वारा खुदा वारन सा जेके संघार में गजा वतन अगर ते थोड़ा घणा गुनाहगार पर जिते नेक पचंदा हिते या सलाल वही पे फरमायो हल साणत जेके हली छा जानन न हल साण बियन मत हली हाल वञाई वे साणत जेके वेही छा जानन न वे साण बियन मत वेही वे न वञाई नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जय जवान जो उर्स हजरत पीर बहावल हक ज़करिया मुल्तानी अल मारूफ गौसुल आलमीन रहमतुल्लाह अलैह। दोस्तों हर एक जो पंहिंजो शान आहे साईं गौसुल आलमीन असांजे हिन हिंद सिंध में एॾो तबलीगी कम कयो ऐं थर पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैह ओ जंहिंजो हिकिड़ो शेर पढ़ंदो आहियां तुंहिंजे कदमन तां कुर्बान सजण तुंहिंजे कदमन तां कुर्बान सजण घोरे घोरा पंहिंजी हीअ जान सजण तुंहिंजे कदमन तां उन साईं फरमायो बाबा असांजे थर लाड़ सिंध में हिंद में जेकॾहिं साईं गौसुल आलमीन न अचे हा त अक्सर माण्हू भील कोढ़ी हुजनि हा ग़ैर मुस्लमान हुजनि हा पर इन जवान रात ॾींहुं महिनत करे मुंहिंजा प्यारा दोस्तो माण्हुनि खे इस्लाम में दाख़िल कयो माण्हुनि खे कलमो पढ़ायो इहो त गवाही ॾींदुसि त तरदोस इलाइक़ो आहे हिंदुस्तान जे बादल ते उते मुंहिंजो जलसो हो रात जो असां उमरकोट पहुतासीं सोमणी नमाज़ पढ़ी लंगर हिते उमरकोट करे डबल डोर ते वेठासीं त फजर पढ़ीसीं वञी तरदोस रस्तो थोड़ो आहे कचो पर फजर थी वई उते जो लथासीं त मुंहिंजे सुहिणे गौस जो इहो नारो लॻो पियो माशाअल्लाह अञा को भिटाई साहब इन किताब में इन नारे जो भी बैच लिखियो आहे हनी नारा हलिया फ़कीर इहो ज़िक्र भिटाई साहब कयो प्यारा मुसलमान भाइरो मूं उन्हनि खां पुछो अवां कंहिंजा मुरीद असां गौस जा मुरीद साईं गौस हिते जिते डबल डोर गाॾी सॼी राति हली आहे उते इहो पुनल पीर पंध पर दीन जे ख़ातिर इस्लाम जे ख़ातिर मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं पंथ कया साईं मंज़िलूं कयूं असांजो लाड़ हिंद सिंध मुंहिंजा प्यारा तक़रीबन 12 करोड़ मुरीदनि साईं जा साईं जे वक़्त में 12 करोड़ जंहिंमें 9 लख ख़लीफ़ा वलिया साहिब विलायत हुआ 9 लख ख़लीफ़ा मैं नीवी मेरा मुर्शिद उच्चा ते मैं उच्चियां जे संगलाई कुर्बान उन्हा उच्चियां कोलों जे नीवियां नाल
केॾो ताक़त वारो मशहूर साईं जी ॻाल्हि आउं ॿुधाईंदो आहियां साईं जी कुञनि में साईं जे ख़लीफ़नि में उन्हनि नमन लखनि वलियनि ख़लीफ़नि में हिकिड़ो ख़लीफ़ो जंहिंजो ताल्लुक़ टंडे मस्ती सां नालो आहे हज़रत साईं फ़कीर मोहायूं रहमतुल्लाह अलैह टंडे मस्ती मजा खीर जी चोरी खणंदो मुंहिंजा प्यारा वञी मुल्तान शरीफ में हज़रत गौसल आलमीन खे ॾींदो मुर्शिद जी ख़िदमत असल नालो साईं जो खलीफ़ो शेख इब्राहिम अलमारूफ शेख मोहम्मद रहमतुल्लाह साईं मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह जो नागरी फ़कीर नालो हुयो शेख आतिशबाज़ रहमतुल्लाह अलैह लंगर पचाईंदो साईं वटि आया महिमान साईं शेख पंहिंजो साईं जलालुद्दीन रूमी आधी रात महिमान आया साईं खे अर्ज़ु कयूं तरसंदासीं लंगर बि कंदासीं साईं जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह साईं शेख आतिशबाज़ खे उथारियो फ़कीर को लंगर बचो हुजे महिमान आया उन्हनि खे खाराइणो आहे साईं शेख आतिशबाज़ उचो ॾिठाई लंगर पाणी त आहे पर काठूं न आहिनि जो गरम करे मुर्शिद खे पेश कयां काठूं परे हुयूं पाण पंहिंजो पेर चुल्ह में रखी बाहि ॾेई चयाई पेर अॼु न सड़ंदे त कॾहिं सड़ंदे इश्क जे दरिया में भेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में भेड़ो हलाए केर केर पीर कामिल खां सिवा अदा लहरियूं लंघाए केर केर पीर कामिल खां सिवा लहरियूं लंघाए इश्क जे दरिया कामिल खासवा लहरों लंघाए के उर्दू वाले आशिक फरमायो अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में पैर चुल में रखी पाए उन्हें ते लंगर पानी गरम करे पट्टो बदी साईं वटि जलालुद्दीन रूमी वटि आयो साईं जलालुद्दीन रूमी न्यारे मुर्कन पिया फ़कीर नांगरी शेख आतिशबाज़ मानी रखी जॾहिं वापसि बावर्ची खाने पहुतो पटी किरी पई पेर जहिड़ो पोइ जॾहिं बि महिमान ईंदा या काठूं कोन हूंदियूं फ़कीर साहब चुल्ह में पेर ॾेई उन ते मानियूं पचाईंदो इन्हनि खटियो साईं हज़रत शेख मोहायूं रहमतुल्लाह अलैह चोरी खीर जी खणी हितां टंडे मस्ती खां मुल्तान शरीफ थो वञे हाणे तव्हांखे ताक़त थो ॿुधायां त गौसल आलमीन जी रूहानी ताक़त छा हिकु दफ़ो ओला पिया वसनि ओला बर्फ़ जा बारिश पई पवे मोहायूं फ़कीर देर कई हवेली मुबारका मां पैगाम आयो त मोहायूं कोन आयो खीर बची
ॿचिड़ा घुरनि पिया खीर जो बंदोबस्त थिए साईं पंहिंजे आस्थाने वेठा अचानक दरवाज़ो ठुकियो ॾिसनि त मुहायूं फ़क़ीर आयो आहे चोरी खीर जी मथे ते आहे साईं गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह बहिरान जी जांच वठी फरमायूं फ़क़ीर किथे तरसियो हुए तोखे मींहुं न लॻो तोखे बारिश जा फुड़ा न पता तुंहिंजा कपिड़ा भिगल आहिनि सुका पिया आहिनि छा ॻाल्हि आहे उन ॾियारे फ़क़ीर मुहायूं सची कई मुर्शिद खे त ख़बर हुई पर ॻाल्हि उन ॾींहुं ज़ाहिर थी अर्ज़ु कयईं क़िबला तुंहिंजी दुआ सां तुंहिंजो फ़क़ीर डंडे मस्ती खां पंध ईंदो आहे पर ज़मीन तां कोन ईंदो आहे बादल वसण वारा हेठि हूंदा आहिनि तुंहिंजे ख़लीफ़े जी परवाज़ उन्हनि बादलनि खां मथे आहे कदम मुहिंजो परे वञी पातो कदम मुहिंजो परे वञी पातो अञा मंसूर ओ रे कदम मुहिंजो परे वञी पातो अदा कदम मुहिंजो परे वञी पातो अञा मंसूर ओ रे कदम मुहिंजो ईसा रूहुल्लाह तुनी नूह नजीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे नूह नजीउल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अञा को तूरवा ओ रे कदम मुहिंजो परे वञी पातो कदम मुहिंजो परे वञी पातो अञा मंसूर ओ रे कदम मुहिंजो सुभान अल्लाह तोणी मजनू तोणी सरमद ओ तोणी मजनू तोणी सरमद तोणी फरहाद कयाहत असी हद खां लाहद आहियूं असी हद खां लाहद आहियूं इलाही नूर आओ रे कदम मुहिंजो परे वञी पातो कदम मुहिंजो नारे तकबीर नारे रिसाल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर प्यारा मुसलमान भाइरो हज़रत साईं शेख मुआयूं रहमतुल्लाह अलैह अर्ज़ करण लॻो क़िबला अवां जो मुरीद अवां जो ख़लीफ़ो ज़मीन तां हली कोन ईंदो आहे बातिलनि खां मथां परवाज़ करे ईंदो आहे मुंहिंजी परवाज़ पसंदुल बातिलनि खां मथे आहे हज़रत साईं गौस बहावल हक़ ज़करिया रहमतुल्लाह अलैह फरमायो शेख मुआयूं अॼु खां पोइ हाणे खीर जी ड्यूटी ख़त्म सिंध में वञ डंडे मस्ती में वञी माण्हुनि खे अल्लाह अल्लाह करां हज़रत साईं शेख मुआयूं रहमतुल्लाह अलैह रोई पियो अखियुनि मां नीर वही पिया साईं फरमायो रोई छाजे लाइ थो हे पंध छॾायमि तकलीफ़ अर्ज़ कयई मुंहिंजा प्यारा मुर्शिद कामिल अवां जे मुल्तान शरीफ जो पाणी मिठो आहे डंडे मस्ती जो पाणी ॿारो आहे चोरी खीर जी खाली करे अवां जे इन तड़खा खूह जा भरे मां पंहिंजे बच्चनि जे लाइ खणी वेंदो आहियां
बच्चन के मुल्तान शरीफ जो मुर्शिद जे खूह जो पानी प्यारी दो आया अमा के खीर देण वारा खोल मुझा बच्चन के मुल्तान जो पानी रोज केर प्यारी दो साईं गौसल आलमीन मुर्की फरमायो शेख मुहायो जे मुरीद जो यो कमाला जो आसमानी पातलन खा अच्छा उड़ंदो अचे हाने दिस तुंजे मुर्शिद गौस बहावल हक जो कमाल छाए हाने असांजी भी ताकत फरमायो खीर वाली चोरी असां वाले खूह में छॾे मोटी डंडे मस्ती उत वञी खूह खोटरा जे इया चोरी उतान सलामत निकरी आई वो मन जा त गौस बहावल हक मुल्तान जा नार डंडे मस्ती जे नारन में मिलाए छॾिया आहिनि नारे तकबीर नारे रिसाल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत हजरत गौस बहावल हक ज़करिया मुल्तानी सब तो जिंदाबाद प्यारा मुसलमान भाइरो हजरत साईं शेख मुहायूं रहमतुल्लाह अलैह मुल्तान शरीफ खां डंडे मस्ती आयान खूह पिया खोटीन कोडर हथ में आ बेलचो आ खूह खोटन पिया अचानक उन चोरीअ में कोडर लगी ठा जो छो जीअं जो चोरी निकती त मुल्तान जे नारन फौरा करे पाणी कढण शुरू कयो बेटा जा फरमाइंदो आ जमुना तूर सीना सदा सनासिल अदा सजदे में सैयद चे गोडा गोदड़ियन युखरिजुहुम मिन ज़ुलमात इलन नूर अड़ी परपरन फखर मूसा सैका जोगी जुंग जलन माजा गल बसर वमा तगा अड़ी रविश रवल बीयमशी बीयमते को अड़ी चाल चलन पोइ सैयद चे संजन अदा कल पुछी थो कहड़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो सही गौसल आलमीन जे नारन सां गॾु सुने गौसल आलमीन जे ॾाढे मुर्शिद दस्तगीर जो नारो सही गौसल आलमीन मुरीदा सही शेख शहाबुद्दीन सोरवर्दी सही शेख शहाबुद्दीन सोरवर्दी नवाजिलत और शबीर जी दुआ सां मुंहिंजा प्यारा त साईं ॾाढो मुर्शिद छो इन जे करे त साईं मुल्तान खां तस्लीम कयो फरमायूं बहावल हक मुल्तानी सगे दरगाह जीलानी प्यारा मुसलमान भाइरो हज़रत साईं गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह वाह खूह जो खोटियूं त चोरी उतां निकिती पंहिंजो कमाल लिखनि मुंहिंजी तकरीर हुई गुजरांवाले में जलसो वञा पियो त मुल्तान खां जेको फैसलाबाद पटरी वारो रस्तो वञे थो इन जे पासे में हिकिड़ो बाज़ार पुछो हिकिड़े फ़क़ीर खां त हे केरु आहे चइसि हिन जो नालो आहे साईं मखदूम अब्दुल हकीम धोबी साईं अब्दुल हकीम धोबी मुंहिंजो कंहिंजो मुरीद आहे जे गौसल आलमीन मुंहिंजो असांजे लार में कुलियूं थींदियूं आहिनि रोट खाईंदा आहियूं कुझु त मल्हायूं
असां के बुजुर्ग जी का करामत बुधा के कुन्नी में बुधायूं त साईं गौसल आलमीन जे खलीफन जो यो कमाल आ त साईं जो कमाल छा बगारी मुखे बुधाई कि हिन फकीर ते बि साईं गौसल आलमीन जी एडी मेहरबानी जो ज़ाहिर कोन कपड़ा धोईंदो आल राउंडर कपड़ा धोईंदो भी हो कपड़ा रंगींदो माना खट्टी भी हुयो तो धोबी भी जॾहिं ठटे जी शाही मस्जिद शौक़ बाई शाहजहान बादशाह ठाराई लाहौर वारी मस्जिद शाहजहान ठाराई टे नंबर ते दहली वारी मस्जिद बादशाह शाहजहान ठाराई हाणे शहर जा मुफ्ती काज़ी वठी आया मुआइनो कराइण जे लाइ मस्जिद शरीफ जी इब्तिदा हुई चवण लॻा साईं दुआ घुरो मस्जिद शरीफ जी इब्तिदा कयूं मुफ्ती काज़ी चवण लॻा अदा मस्जिद भली ठही आहे पर महराब टेढ़ो आहे महराब काबे जे तरफ़ सही न आहे महराब शहीद करणो पवंदो कारीगर मिस्त्री बादशाह खे चवण लॻा आलमन फतवा कढी आहे हिन मस्जिद में नमाज़ जाइज़ न आहे इन जो रुख काबे ॾे न आहे मुंहिंजा प्यारा बादशाह हैरान थी पियो रात जो सोचे पियो कहिड़े कारीगर खे ॾेखारियां कहिड़े मिस्त्री खे ॾेखारियां सुम्ही पियो रात जो ख्वाब तो ॾिसे त मदीने जा साईं आया दुआ कयो रब असांखे बि अहिड़ी रात ॾेखारे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आशिकों कब ख्वाब में आओगे सही ख्वाब में आए फरमायूं शाहजहान के मिस्त्री कारीगर दे वजन की जरूरत है पंजाब में रावी दरिया के किनारे असा जो गुलामा पीर गौसल आलमीन जो खलीफो लिखला ज़ाहिर कोने ज़ाहिर मानू चवंदा धोबिया खटिया पर सिर्फ ज़ाहिर जो धोबी खटी ना है पर अंदर जो भी धोबी खटी है बाबा सखी सुल्तान बाबा फरमाए तो कामिल मुर्शिद ऐसा हो बे जरा धोबी वांगू सकते हूँ कामिल मुर्शिद ऐसा हो बे जरा धोबी वांगू सकते हूँ नाल निगाह दे विच साफ करे के सच्ची साबुन न खटे हूँ कामिल मुर्शिद ऐसा होवे हजरत बाहू जरा लूलू विच वसे हूँ नारे तकबीर नारे रिसाल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत हजरत गौस बहाउल हक ज़करिया मुल्तानी प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह के हबीब फरमायो ऐ शाहजहान हो अंदर जो भी धोबिया अंदर जो भी खटिया पिटाई साहब एरन जिला फरमायो त कदर वारा कदर कल अदा कलम जन जे हथ में अंग मटाए अगिया परिवारे ब्याल खल बनू सो पारीन जय में मिलन मोहम्मद जो सचल फरमाया तो जिस इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या हुआ काजी खोल किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल तो करता नहीं काजी बना तो क्या हुआ
जिस इश्क में शरणा दिया, दो जग जिया तो क्या हुआ। हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ। अपना दिल दा कुफर तो कटता नहीं, दिल दा कुफर तो कटता नहीं। हाजी बना तो क्या हुआ, जिस इश्क में शरणा दिया, दो जग जिया तो क्या हुआ। जोगी जुगत करता नहीं, जोगी जुगत करता नहीं। कपड़ा रंगा तो क्या हुआ, अपना अंदर तो रंगता नहीं, अपना अंदर तो रंगता नहीं। जोगी बना तो क्या हुआ, जिस इश्क में शरणा दिया, दो जग जिया तो क्या हुआ। सुनकर सचल इश्क दा बूढ़ा गड़ा या तो क्या हुआ। अपने अंदर तू रोता नहीं, अपने अंदर तू रोता नहीं। लोग सुना या तो क्या हुआ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, तुझो पीर मुझो पीर। हथ मथे खणी जो भेद दस्तगीर, होश बहावल हक ज़करिया मुल्तानी। प्यारा मुसलमान भाइयों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शाहजहां रावी दरिया जे किनारे अचो, असांजो फ़कीरा गुलामा गौसल आलमीन जो ख़लीफ़ो आ, धोबिया खटी आओ। उनखे चओ त तुंहिंजे मस्जिद जो महराब सही करे छॾे। यो कम सही करी मतनी क्या होला, लेकिन फकीर के ज़ाहिर करो, ज़ाहिर करो। मुझा जी दोस्तों शाहजहान हलियो काफ़िले सूदो हलदे हलदे जने रावी दरिया जी कंधी पातो। ॾिठाई त दरिया किनारे वाकई हिकिड़ो जवान आ, नूरानी चेहरो आ, कपड़ा पियो धोए। विदाई सां फरमायो, ऐ शाहजहान कशे चेल कशा दे लकयूं डबरा लाहूती लतीफ चे तन खे ॾियनि तसां गुरू जे कसा पासे कन न पाण खे। अस्सलामु अलैकुम साईं अब्दुल हकीम रहमत वालेकुम अस्सलाम। शाहजहान बादशाह चयो साईं मूं मां ख़बरूं कढो। फरमायूं मत ख़बरूं त उहो जवान ॿुधायो आहे जी तोखे मोकिलियो आहे, जी तोखे मोकिलियो आहे सो असांखे बि पाण न करे। शाहजहान अचे पियो हुनजो कमु कजो। अरे चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दी दुनिया की, चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की। ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा, सरदार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के
दरबार का आलम क्या होगा। और जब शम्ए रिसालत रोशन हो क्यों कर न चले परवाने दिल। जब रश्के मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह। मुसलमान भाइयों शाहजहान बादशाह आया। अच्छा खबरूं मूं वटि आहिनि खबरूं आहिनि। हाणे कपिड़ो पियो धोए पाणी में धोई फकीर साहब चयो ला इलाहा फकीरी पर मुखे दादा खपे तुझे जिक्र जी लोनी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा फकीरी पर मुखे दाता बनायो पंहिंजे दर जी गोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो कपिड़े खे निपोड़ो जो ॾिनऊं हीअं करे हीअं जो कयाऊं उते दहली में मस्जिद जो महराब सही छो उनखे तराड़ पई उनजो आवाज़ मुल्तान में रावी दरिया ते ॿुधण में आयो। मुसलमान भाइयों रावी दरिया के किनारे आवाज आयो साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह भली वल तुझे मस्जिद जो महराब सही थी वियो आहे। उहा दरार अञा मौजूदा दिल्ली की मस्जिद मौजूदा दोस्तों महराब पंहिंजी जाइ ते आयो। हाणे हे त आहिनि साईं जा ख़लीफ़ा साईं छा हूंदो। प्यारा मुसलमान भाइरो हिकिड़ी घर वेठो आहे साईं हिकिड़ी माई उहा हुई ख़ैर साईं हज़रत अब्दुल हकीम नोबी से गौसला आलमी के ख़लीफ़े वटाई हुई ग़ैर मुसलमान रवा खड़ी आई रवा 5 रवा खड़ी आई साईं अब्दुल हकीम परीं असांजे ॻोठ में शादी आहे हे रवा आंदा हिन
के रंग करे रे कलर हिकड़े के गाढ़ो देखे नीरो चेखे कारो कलर बुधाए वही साईं फरमायो परी अचजा खणी वंजा परी माई आई साईं के जहन ता गाल लई वही परी आई माई चयो साईं अज शादी आ असा जा रवा किथे फरमायो माई मुखे त गाली ये हला जा पति पयाड़ो तो बधो पिया हाणे अची माई कावड़ी ताजी शादी हाणे जे कॾहिं साईं कम बि कयो त कई कम जो कोन थियो हर हिक जे लाइ पाणी गरम थींदो हर हिक जे लाइ पुड़ी रंग जी पवंदी पाणी गरम थींदो इहे कॾहिं सुकंदियूं कॾहिं कलर खणंदियूं माई कावड़ जी पई चवण लॻी अवां जो हिकिड़ो वाइदो कोन्हे अवां वाइदो कयो हो त परीअ खणी वञा अवां कहिड़ा माण्हू आहियो इहे ज़िक्र फिक्र था कयो साईं खे जलाल जियो फरमायूं माई वधीक न ॻाल्हा तोखे रवा खपनि त मां हाणे तोखे रंगे थो खाली उनमें पानी विझाई सादो सब रवा हिकिड़े में न पुड़ी रंग जी न कुछ हेतरी डंडी खणी आया माई ॾिसे पई साईं उन रवन खे उन डंडीअ सां घुमान पया ऐं छा पिया चवनि ला इलाहा इल्लल्लाहु ला जे वक्त में साईं ज़िक्र पिया कनि डंडीअ सां उहे रवा हिलाइनि पिया माई खे थरक वठी वई आहे कई टाइम मुंहिंजा प्यारा साईं गौसल आलमीन खे सॾु कयाऊं मुल्तान वारा साईं साईं जो नारो हणी ऐं मुंहिंजा प्यारा छा पिया चवनि अल्लाहू अल्लाहू यकदम जो हिकु चादर मथे कढियूं त ॻाढ़ो कलर चढ़ी वियो ॿी कढियूं त साओ कलर चढ़ी वियो नीरो हैठो कलर चढ़ंदा विया माई ॾंदे आङिरियूं विझी वेठियूं भई निहारे साईं फरमायो माई खण पंहिंजा रवा केवला हाणे रवा कोन खणबा जेको कलर रवन खे मिलियो आहे सो मूंखे मिले पोइ नारो तुझो पीर मुझो पीर दस्तगीर दस्तगीर प्यारा मुसलमान भाइरो इहो साईं जेको नारो हणो था वाह 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 इहो नारो हणी पंहिंजे मुर्शिद जो तसवर करे हीअं जो चादर मथे कयूं त ॻाढ़ो कलर चढ़ी वियो ॿी ते नीरो हैडो जेके भाई कलर चया उहे कलर चढ़ंदा विया घर में आङिरियूं ॾेई वेही रही चवण लॻी साईं हाणे ईअं कान वेंदुसि तुंहिंजे दर तां मूंखे बि इहो कलर चाढ़ियो साईं फरमायो मुंहिंजो कलर न आहे ख़ुदा जे ज़िक्र जो कलर आहे अल्लाह जे ज़िक्र जो कमाल आहे तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जल तजूं से कल्ब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक ल इहो राग रगन पुसता मरसूल निंद इबादत जन जी सारी रात सुबहान खे अदा जागी जन याद कयो उन जी अब्दुल लतीफ जे मिटीअ लथो मान हाणे किरोड़े पिया कल सलाम अचो आतण जे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल
हबीब अल्लाह। दोस्तों बुजुर्गों फरमायूं माई साहबा यो कलर ये कौन चढ़ो तू कलमो पढ़ मुसलमान थी इन कलमे जी झुंगार रखो तोखे भी अहिड़ो कलर चढ़ो जो जेको तोखे ॾिसंदो उनखे भी इहो कलर लॻंदो वेंदो। माई के साईं कलमो पढ़ायो 99 ढक सोनारे जा 1 ढक लोहार जो साईं जो कलमो पढ़ायो ज़िक्र ॾिनो माई जे मथे ते रवण वारी हड़ ऐं कलमो पढ़ंदी पई अचे पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं पंहिंजे ॻोठ पाती पंहिंजे अङण पाती संदसि धीअरूं संदसि भेनरूं संदसि नोहरूं इहे ॿाहिरि निकितियूं अम्मा आई आहे रवा अची विया चादरूं अची वियूं हर को पंहिंजी पंहिंजे चादर रए खे वठण जे लाइ पर जॾहिं संदन अम्मा ते नज़र पई चेहरे ते नज़र पई कलमू जो ॿुधाऊं त उहे सभु पयूं पढ़नि रवा विसरी विया शादी विसरी वई पढ़नि पयूं ला इलाहा इल्लल्लाह घोड़े ते घोट सवारा मुजादी दोस्तों मोड़ मथा पिया घोट मेंदी रखी आयो सहन में घोड़े ते सवारा हाणे घोट त कलमो पढ़े पियो पर घोड़ो बि कंध पियो ला इलाहा मुसलमान थी वई सभई मुसलमान थी विया हिया मुंहिंजे सोने गौसल आलमीन जो असांजे लाल पासे आया असांजे जतन जे दौरे ते वो डंडण करे वो डंडण हिकिड़ी जाइ फकीर मुंहिंजो सही डंडण खणो फरमायो न इहो मोरी किदामरी जो वण थींदो इन वण हेठां जमाए तूं ईंदियूं मुंहिंजो रोट भराए किदामरी जो वण अञा किताब में ज़िक्र पढ़जो डंडण हुयो फिरी जो आमरी जो वण किदामरी जो वण मुंहिंजा प्यारा एॾो तहरे वारो हो जो असांजे लाड़ जूं सभु जमायतूं साईं जे उर्स वारे ॾींहुं इच गॾु थींदियूं ऐं रोट वराईंदा हुआ हिकिड़े वण हेठां सॼे समाजी हलंदी हुई हीअ मुंहिंजो तुंहिंजो सोनो हौसला मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर जे मुरीद जो मुरीद प्यारा मुसलमान वायरो असांजे मुरीद आहियूं साईं मुल्ला मोहम्मद हसन शोरवर्ती उहो पीर जंहिंजे मज़ार ते हज़रत भिडाई घोट जो ॾाढो साईं शाह अब्दुल करीम मुरली वारा रहमतुल्लाह अलैह साईं जी मज़ार ॾींदा तारीख़ गवाह त साईं मुल्ला मोहम्मद हसन मुर्शिद जो जेकॾहिं अदब में त गूं पढ़ी जंहिंजो वॾा आलिमन इल्मु वॾो आहे जेसि ताईं मुंहिंजो मुताबिक़ एतिरो अदब मूंखे वरी ॿिए किथे कंहिं किताब में न मिलियो जेको साईं मुल्ला मोहम्मद हसन मुल्तान शरीफ मां जॾहिं गौसल आलमीन साईं मोकिलियो त वञी लाल में ख़िदमत कर
असा जे लाड़ में से मुल्ला मोहम्मद हसन आयो, साईं शेख जियो आयो ऐं शेख दर्स वञो। ये सब संजा खलीफा असा जे छटे जिले में जियो तो चिराग मकलिया। दोस्तों बुजुर्गो, साईं मुल्ला मोहम्मद हसन के फरमायो लाड़ वन उते वनी जिक्र जो सिलसिलो हला। किबला शेख जियो भी हो जायो, ये शेख दर्स वञो फिर क्यों शेख मुखे का जगह तो ॾिसो कोई काठी बरंदल चुलमा कढी ॾिनो काठी फरमायूं हीअ सिधी रख बरंदल काठी जिते हीअ काठी विसामी वञे उते वेही रहे उते आस्थानो करे वेही रहे जैसे गौतला आलमी फरमायो शाबाश है मुल्ला मोहम्मद हसन तुंहिंजे अदब खे सलाम आहे। मुल्तान शरीफ खां पुठ भरायो वो मुल्तान शरीफ दे पुठी लाल ॾे। अॼुकल्ह कटी गली में गाॾी मोड़न बेवस करण ॾुखी ॻाल्हि आहे। हे पुठी ॾेई पुठी भरायो लाल जहिड़ो मुल्तान शरीफ ॾे हो असांजे कोलाटी जे पासे में उत पहुतो त इहा काठी विसामी पाण उत वेही रहिया अहिड़ो अदब मुल्तान शरीफ। मुंहिंजा प्यारा दोस्तों हाणे साईं शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह मुरली वारा ईंदा साईं मुल्ला मोहम्मद हसन सादात जात जो एॾो अदब कंदा जो पाण कब्र मां ॿाहिरि निकिरी साईं शाह करीम खे भाकुर पाए मिलंदा। हिकु दफ़ो आया हलो हौसला आलमीन जे ख़लीफ़े खे यादि कयूं शाह करीम आयो साईं जो ख़लीफ़ो कटी आया साईं कब्र खां ॿाहिरि त वेठा हुआ पर उथी हथ न मिलायो साईं वेठे हथ ॾिनो हलल चलल मरहबा करे मोटिया। फ़कीर साहब रस्ते में चयो अॼु त मौली साहब हद करे पुछाई कोन इस्तक़बाल कोन कयो मिलिया कोन साईं शाह करीम फरमायो फ़कीर हर बार छद तोखे ख़बर न आहे तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे। फरमायूं सीधी फ़कीर तोखे कहिड़ी ख़बर मौली साहब जे हिकिड़े गोॾे ते इमाम हसन आरा जो कचहरी जे लाइ पई ॿाहिरि आया बुज़ुर्ग साहब को सुम्ही पिया हिकिड़े जो मथो मुबारक हिकिड़ा न ते ॿिए जो मथो मुबारक ॿी रान ते हाणे हसनैन जो अदब करे या असांजे लाइ उथी सुभान प्यारा मुसलमान भाइरो हे सुने गौस जा खलीफा त सुने गौसल आलमीन जो कमाल छा जमते जाम साईं जावा अमर थल मुबारक प्यारी दी आज़ान मस्जिद में ईंदी या किथे कुरान जो आवाज़ ईंदो साईं गौसल आलमीन अम्मा जी थन छॾे कुरान ॿुधंदा आज़ान ॿुधंदा 7 सालनि जी उम्र में हाफ़िज़ कुरान थी विया 7 सालनि जी उम्र में हाफ़िज़ कुरान जेको ज़बान मां लफ़्ज़ करंदा तो थींदो पोयां वरी जो शाहरुख आलम नूरी हुजूरी कम के ठाहे साईं जी तो नंढपण में उहा मंज़र हुई जो ॾाॾा साईं सां ईंदा हा मस्जिद शरीफ में फिर सां हिकु हेॾां साईं पुछंदा हा छा रुकन ई छा ॾाॾा हे जो दोज़खियन हे जन्नतियन साईं फरमायो अञा तुंहिंजी उमिरि नंढड़ी आहे त ख़ुदा जे पुछां में हथ विधा साईं शाहरुख आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह अलैह या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मास सादिकीन ऐ ईमान वारो
मां रब खां डिजो अल्लाह वारनि जो संघार थियो अल्लाह वारनि सां मोहबत रखो कहीं न कहीं ख़ुदा जे भलारे माने जे हथ में हथ ॾेई छॾियो पोइ तव्हांखे लाड़ ॾुको लोॾो हीउ जेको हथ हूंदो आहे न हीउ हथ हाणे जिन जो हौसला आलमीन जे हथ में आहे उन्हनि जो साईं जो हथ वरी शेख शहाबुद्दीन जे हथ में शेख शहाबुद्दीन जो हथ दस्तगीर जे हथ में दस्तगीर जो हथ साईं हसन बसरी जे हथ में हसन बसरी जो हथ मौला अली शेर खुदा जे हथ में मौला अली शेर खुदा जो हथ मदीने जे साईं जे हथ में रसूलुल्लाह जो हथ खुदा जे अर्शा जे अल्लाह सही जी मेहरबानी जे असांखे अल्लाह वारनि जो पंहिंजो बनायो आहे ख़ुदा मुंहिंजी अव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए ख़ुदा हितां जी गौसिया जमात खे आबाद शाद रखे अल्लाह सही हज़रत गौसल आलमीन जा दर्जात बुलंद फरमाए ख़ुदा पाक हिन इलाके खे आबाद शाद रखे आखिरु दावाना अनिल या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावत सलावत मुस्तफा मदनी भलारा बेकसन जा घर छनारा खान के अकबर जा प्यारा ये जमायत परती थई सुहारा या नबी सलाम लालैका सलवात किबला साईं सखी सैयद नूर मोहम्मद शाह बादशाह या अल्लाह ने भलारी महफिल जो सदके असांजी हाज़िरी खे पंहिंजी बार वाले मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा मौलाए करीम असांजे वालिदैन जी सारी उम्मत मग़फ़िरत फरमा या अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला नसीब फरमा या अल्लाह हिन ॻोठ ते हिन इलाइक़े ते पंहिंजूं बरकतूं रहमतूं नाज़िल फरमा मुंहिंजा मौलाए करीम फ़क़ीर या साईं जी वालिदा जी तबियत सही न आहे या अल्लाह पंहिंजे महबूब सदके खे शिफ़ाए कामिला आजिला नसीब फरमा या अल्लाह जिन दोस्तनि प्रोग्राम कयो आहे जेकी जमायत आई आहे सभिनी जे घरनि बचनि जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नारे तकबीर नारे रिसालत नारे